नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे बरिया सिटी में खबर ॾींदा हलूं त बरिया सिटी बरसां कोट बहादुर में दरबार आलिया पीर सखी कबूल मोहम्मद शाह सिद्दीकी जी सालियाने उर्स की तकरीब थी गुज़री है। इन मौके ते दरगाह जे गादी नशीन पीर अमजद अली शाह सिद्दीकी, पीर अली असगर शाह सिद्दीकी, पीर माजिद अली शाह सिद्दीकी, पीर लियाकत अली शाह सिद्दीकी ऐं मुख़्तलिफ़ दरगाहनि खां आयल गादी नशीन ऐं ॿियनि पारां दरगाह ते चादर चाढ़े तकरीब जो आगाज़ कयो वियो। इन बाद ॿिन्ही जहाननि जे सरदार हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा अहमद मुजतबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत बा शहादत जे अज़ीम आलीशान महफिल मेलादुल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो शानदार एहतमाम कयो वियो। महफिल मेलाद में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी महफिल में पीर तरीक़त पीर गुलाम माजिद सरंदी दरगाह आलिया मटियारी शरीफ ऐं ॿियनि सिंध जे मशहूर मारूफ आलम दीन खिताब कयो। महफिल में हज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शान में खिताब कंदे चयो त रबी अवल जो महीनो असांखे प्यार अमन जो पैगाम ॾे थो, जॾहिं त महफिल मेलाद में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मुरीदन ऐं आशिकान रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम समेत इलाके जे मौजूद शख्सियतन वॾे तादाद में शिरकत कई है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।